and me, honest you do, honest. अॼु जी हिन संगीत जी शाम में तव्हां सभिनी जो हार्दिक स्वागत आहे। संगीत असांजे रगुनि में समायल आहे, छो जो जॾहिं इंसान जो जनम थियो तॾहिं संगीत जो जनम थियो हो। जॾहिं इंसान ॻाल्हाइणु शुरू कयो तॾहिं खां वठी संगीत सां असांजो नातो पिरहियो आहे। अॼु हिन सॼी सभा में तई ॿुधंदा असांजे कलाकार श्री तलरेजा साहिब खे, जेको आयल आहे देवलाली नासिक मां। असांजो ही कलाकार तव्हांखे सिंधी कलाम ॿुधाईंदो, ॾोहेरा ॿुधाईंदो ऐं अहिड़े हिकु संसार में वठी हलंदो जिते तव्हांखे यादि अची वेंदी पंहिंजनि पुराणनि गीतनि जी, कलामनि जी ऐं उन वक़्त जी जॾहिं तव्हां मां शायदि केतिरा ई ॼणा सिंध में रहिया। सिंध जी यादि ॾियारण जे लाइ असीं श्री तलरेजा साहब खे अर्ज़ु कंदासीं त हू प्रोग्राम शुरू कनि। मुंहिंजी मर्ज़ी आहे त हुननि जी वधीक सुञाणप, हुननि जे बारे में वधीक कुझु मां थोरी देरि खां पोइ ॻाल्हायां, जीअं ॿिया बि जेके हाज़रीन असांजा असां सां गॾु अचनि त उन्हनि जे बारे में उन्हनि खे बि ॼाण मिले, छो जो वरी वरी दोहरा करण मां को फ़ाइदो कोन्हे। त असीं रस वठंदासीं ॿिनि कलाकारनि जो। रागनी जेका मराठी ॼाणंदी आहे, मां ई चवां मराठाणी आहे ऐं सिंधीअ में ॻाए थी। सुर जी सुठी ॼाण अथसि, सुठो ज्ञान अथसि ऐं सुठा राग तयारु कया अथई जेके मूंखे पक आहे त तव्हांखे ॾाढो विंदराईंदा। त असीं हाणे शुरू कंदासीं अॼु जो प्रोग्राम ऐं महिरबानी करे सभई पंहिंजे मोबाइल्स खे बूटो ॾींदा, माठ कराईंदा, जीअं वरी ॻाल्हाए न सघनि रुगो चुरपुर भले कनि, माना वाइब्रेटिंग मोड में रखिजो त घणी महिरबानी थींदी, छो जो उन में तव्हांखे बि मज़ो ईंदो ऐं असांखे बि संगीत ॿुधण में लुत्फ़ वधीक ईंदो। त असीं पेश था करियूं असांजे मानव वारे कलाकार खे, तारियुनि सां संदसि स्वागत कयो वञे। सिंधी सेरेमोनियल सेंटर जे तरफ़ां ही प्रोग्राम तव्हांजे ख़िदमत में पेश थी रहियो आहे ऐं उन जी शेवा जेका आहे सेरेमोनियल सेंटर जी उहा सभिनी खे ख़बर आहे। वधीक उन बारे में असीं पोइ ॻाल्हाईंदासीं, पहिरीं ॿुधंदासीं सुरीलो संगीत। सभिनी संगीत प्रेमियुनि जो स्वागत आहे ऐं शुक्रगुज़ार आहियूं असीं दुबई वासियुनि जो, गुरुद्वारे कमेटी जो, सिंधु सेंटर जो, उन्हनि जे बानीकारनि जो, जिन ही मौक़ो असांखे प्रदान कयो आहे। पर अॼु हिकिड़ो खंत बि आहे, मन में हिकिड़ो ख़्याल बि आहे त असांजा दादा स्वर्गवासी शेख विक्योमल अॼु असांजे विच में कोन आहिनि, छाकाणि त दादा विक्योमल ऐं दुबई इहे ॿई नाला हिक ॿिए सां ईअं जुड़ियल आहिनि जीअं खीर ऐं खंडु। ऐं हू असांखां ओचितो मोकिलाए बिना मोकिलाए हलिया विया, जंहिंजो दुख दर्द असांजी दिलि में आहे। पर उन्हनि जी परोपकारी भावना जा जेके कार्य कया आहिनि उन्हनि जे करे असांजे दिलि में सदाई यादि आहिनि ऐं ईश्वर उन्हनि खे पंहिंजी चरणनि में जॻह ॾींदो, अहिड़ी असांजी मनोभावना आहे। हींअर असीं ईश्वर जी भक्ति जो हिकिड़ो गीत सिंधीअ में पेश करियूं था। धन्यवाद। मत जिया तुझे आखरे सभई पारू सूरजो हिक लहदे मंजिल ते हिक तू नाम मटे
जो लोग मचो महर करे रब रहम करे पानी मिलाए मैं तेरे विच बिछी एक बार मोरे बार प्यारे जो मैं जग सुहागे तेरा बहादुर जी कुदरत यारिया धनिश है रतवारिया बहादुर जी कुदरत यारिया धनिश है रतवारिया ये बाजो हुकूमत यारिया ये बाजो यारिया हो राज सजनो हो राज सजनो है मुतखा बने शला रब रहम करे शला करे रहम करे शला करे
सजदो करे माशाअल्लाह महर करे रब रहम करे माशाअल्लाह महर करे रब रहम करे रहमत जे बिना रहमत जैसी ही न करे माशाअल्लाह महर करे रब रहम करे माशाअल्लाह महर करे धन्यवाद इन खां पोइ झूलेलाल जे गीत खां असीं अॻिते वधंदासूं त तंहिंखां अॻु असांजी भेण आशा चांद ॿ शब्द ॻाल्हाईंदा उन्हनि जो बि मां शुक्रगुज़ार आहियां छाकाणि निवेदिका जी बि वॾी भूमिका रहे थी माहौल तयारु करण जी मोहन तलरेजा साहब खां तव्हां पहिरियों गीत ॿुधो महर करे शल महर करे सच करण वारो त उहो हिकिड़ो ई आहे ॾियण वारो त उहो हिकिड़ो ई आहे असीं त आहियूं संदसि हथनि जे पुतलियूं जीअं नचाए थो तीअं हलूं था उहो झूलेलाल जेको सदाई सभिनी जे मन जूं इच्छाऊं पूरियूं थो करे उहो ॼाणी ॼाणणहार असां ते बि पंहिंजी महर जी नज़र करे श्री मोहन तलरेजा साहिब जेके देवलाली नासिक मां हिते पधारिया आहिनि तव्हांजो मनोरंजन करण जे लाइ नंढपण खां वठी ॻाईंदा रहिया आहिनि ऐं ॻाइण में ख़ासि रुचि अथनि जो कुझु वक़्त अॻु में पाकिस्तान में वञी सिंध में वञी ख़ासि जेके असांजा लोक गीत आहिनि उन्हनि जे बारे में वधीक मालूमात हासिल करे हू आया आहिनि जीअं तव्हांजे साम्हूं निजा सुठा सिंधी कलाम पेश करे सघनि ऐं उन ई ढंग में उन ई नमूने तव्हांखे ॿुधाए सघनि त हाणे हुननि हिकिड़ी टोली ठाही आहे नंढड़ी जंहिंमें रागनी जेका छोकर आहे जेका क्लासिकल जी ॼाण रखे थी उनखे सिंधी सेखारी अथई ऐं सिंधीअ में राग तयारु कराया अथई जेके ताईं ॿुधंदा ऐं तव्हांखे ज़रूरु मज़ो ईंदो छाकाणि जो सिंधी गीत सिंधी संगीत आहे ई अहिड़ो जो अज़ ख़ुदि जॾहिं ॿुधिजे थो तॾहिं मन झूमणु शुरू करे थो हाणे जेको कलाम तव्हांजे साम्हूं मोहन साहब पेश कंदा सो आहे झूलेलाल जी स्तुति जीअं मूं चयो दातार त तूं ॿिया मिड़ई मंगणा मींहं हूंदा था वसणा सदा वसी थी तूं जे राज़ी थी मूं त मेरा ई मान लहा अचो त न झूलेलाल खे पुकारियूं त अची असांजे मन जूं सभई कामनाऊं पूरियूं करे ॾाढी ख़ुशी थी रही आहे त शहर जा मस्जिद सिंधी यानी ईअं खणी चइजे त शहर जी क्रीम मौजूदु आहे ऐं अहिड़े सुंदर वातावरण में आयोजकनि जेका व्यवस्था कई आहे उन लाइ ॾाढो शुक्रगुज़ार आहियां मां अहिड़ो शानदार माहौल तयारु करे ॾियणु वरी अहिड़ा ई शानदार ॿुधंदड़ घुराए ॾियणु कलाकार खे बसि इहे पघारियूं खपंदियूं नी सो असांजो इष्ट देव झूलेलाल ऐं ॿियो त हज़ारे मील पंहिंजे ॻोठ शहर खां मुल्क खां परे हिते सिंधी में ॻाइण जो मौक़ो मिलणु इहा मुंहिंजे लाइ हिकिड़ी फ़ख़्र जी ॻाल्हि आहे तूं दाता दरिया सुबर भरिया साईं कायम तुंहिंजा कम उतारी बेड़ो सीन मां तो कलामू गाही गम अची रख लाज शर्म जो सभिनी जी कल युग में ओ झूलेलाल साईं झूले झूलेलाल साईं झूलेलाल साईं झूले झूलेलाल साईं ओ झूलेलाल साईं झूले झूलेलाल साईं झूलेलाल साईं झूले झूलेलाल साईं सदाई
भुखनि खे सताबो करूं थो भुखनि जा भिकारा भंडारा भरूं थो महल जा कॾहिं थो महल जा कॾहिं थो निहरा वठां झूलेलाल साईं झूले झूलेलाल साईं झूलेलाल साईं झूले झूलेलाल साईं झूले झूलेलाल 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 सबके अमर ज्योत तुझी सदा जगमगाए अमर ज्योत तुझी सदा जगमगाए सजे जग होती रोशन बुलाए भलो सजे जग होती रोशन बुलाए अमर ज्योत तुझी सदा जगमगाए सजे जग होती रोशन बुलाए करे तुम जानो धरो निकालो करे तुम जानो धरो निकालो झूलेलाल साईं झूले झूलेलाल साईं झूलेलाल साईं झूले झूलेलाल साईं महिरबानी अॼुकल्ह जा असांजा नौजवान चवनि था त सिंधी ॾाढी ॾुखी आहे ॿोली पासो कनि था पर ॾाढी मिठी ॿोली आहे ही मूंसां गॾु जेका ॻाई रही आहे इन जी मातृभाषा मराठी आहे ऐं जीअं हितां जे प्रोग्राम जो आयोजन थियो त मूं सोचियो काई साथी कलाकार बि हुजे नासिक में रहंदो आहियां उते अहिड़ा पंहिंजो सिंधी का गायका सुरीले सुर वारी जंहिंजी पकड़ हुजे स्वरनि ते तो हिननि सां असांजी वाक़फ़ियत हुई रिश्तो बि हो पारिवारिक तो हिनखे जो मूं चयो भई हीअं मौक़ो आया हलंदी आहे हा पुटु सिंधी गीत पोइ कुझु सिख त ईअं सम्झो त 15 ॾींहंनि में ई हिन 15 गीत सिंधी सिखिया ऐं सुठे नमूने हाणे पंजे 10 टके जो फ़र्क़ु थी सघे थो तो ॾिसो अहिड़ी असांजी सॼी सिंधी ॿोली आहे हिकिड़ो झूलेलाल जो गीत पेश करे थी नासिक में झूलेलाल बैंक कुझु सालनि खां शुरू थी ऐं हुनजे देवलाली शाखा जो मुहूर्त दादा वासुदेव जे हथां ई थियो हुयो ऐं हीअं वरी नई शाखा हुते नासिक रोड ते जॾहिं निकिती पंहिंजी बिल्डिंग ठाराई आहे हुन बैंक हुनजो मुहूर्त लाइ सेंट्रल गवर्नमेंट जो मिनिस्टर आयो हुयो मनोहर जोशी ऐं बैंक ॾिठई चयईं हीअ सिंधी बैंक त कोन थी लॻे हीअ त कंहिं अमेरिकन बैंक जी शाखा थी लॻे छाकाणि अहिड़ी सजावट थियल हुई जीअं तव्हां वटि हिते बैंकुनि जी सजावट आहे सिंधी त हूअं ई क़ाबिल ऐं सियाणा सम्झू ऐं तो चए मूंखे जेकॾहिं अहिड़ी ख़बर हुजे हा त झूलेलाल जी एतिरी तकड़ी कृपा थिए थी त मां जेके पंहिंजा इंस्टीट्यूट आहिनि हुनजा कोहिनूर इंस्टीट्यूट बॉम्बे में घणाई आहिनि मनोहर जोशी जा त चए मां पंहिंजे इंस्टीट्यूट जो नालो इहो रखां झूलेलाल इंस्टीट्यूट अहिड़ी करामत जो उन्हनि में आहे तो पोइ मने या न मने मगर झूलेलाल जी कृपा असांजी जाति ते वाकई आहे छा मां छा थियासूं कीअं आयासूं कीअं बणियासूं तो इहो सबूत आहे तो अहिड़े ई असांजे इष्ट देव जी स्तुति जो हिकिड़ो गीत असांजी गायका रागणी पेश करे थी सिंधीअ में
सजना मतजिया तुझे आसरे सभई पानो सूरजो ओ लाल मुंहिंजी पत रखियो भला झूलेलाल ओ लाल मुंहिंजी पत रखियो भला झूलेलाल सिंदूरीअ जा सेवण जा सिंदूरीअ जा सेवण जा शक्ति शहबाज़ तलंगर दमादम मस्त तलंगर रही तू सबजे अंदर हो लाल मुंहिंजी हो लाल मुंहिंजी चाल चिराग तुझा बढ़ने हमेशा चाल चिराग तुझा बढ़ने हमेशा अर्जुना बालक अर्जुना बालक आया भला झूलेलाल सिंदूरीअ जा सेवण जा सखी शहबाज़ तलंगर दमादम मस्त तलंगर रही तू सबजे अंदर हो लाल मुंहिंजी हो लाल मुंहिंजी माता मुंहिंजी दाता गोदी भरी दे माता मुंहिंजी दाता गोदी भरी दे प्यार में छा कंदे माता मुंहिंजी दाता गोदी भरी दे माता मुंहिंजी दाता गोदी भरी दे प्यार में छा कंदे हर्ज भला झूलेलाल सिंदूरीअ जा सेवण जा शक्ति शहबाज़ तलंगर दमादम मस्त तलंगर रही तू सबजे अंदर हो लाल मुंहिंजी हो लाल मुंहिंजी स्वालिन जा तू दाता स्वाल अभाई स्वालिन जा तू दाता स्वाल अभाई सिरवा मेरो स्वालिन जा तू दाता स्वाल अभाई स्वालिन जा तू दाता स्वाल अभाई सिरवा मेरो आर कंदे झूलेलाल सिंदूरीअ जा सेवण जा सिंदूरीअ जा सेवण जा शक्ति शहबाज़ तलंगर दमादम मस्त तलंगर रही तू सबजे अंदर हो लाल मुंहिंजी पत रखियो भला झूलेलाल हो लाल मुंहिंजी पत रखियो भला झूलेलाल सिंदूरीअ जा सेवण जा सिंदूरीअ जा सेवण जा सखी शहबाज़ तलंगर दमादम मस्त तलंगर रही तू सबजे अंदर हो लाल मुंहिंजी हो लाल मुंहिंजी जीअं त हर इलाइक़े ऐं हर प्रांत जी हिकिड़ो लहज़ो पंहिंजो भाषा जो ऐं पंहिंजी संगीत जो थिए थो
ईअं सिंधी में बि आहे संगीत हूअं विश्वव्यापी आहे पर असांजी सिंधी में जेके काफ़ियूं कलाम ॾाढा ज़बरदस्त ऐं बहितरीन हुआ ऐं हूअं त मां बि नंढी उमिरि में भारत आयुसि ऐं तुंहिंजे संगीत में रुचि त नंढे हूंदे खां ई हुई पर पोइ फिल्मी गीत डम डम डीगा डीगा अहिड़े नमूने जेके हूंदा इहे ॻाईंदो हुउसि पर जॾहिं सिंध में वञण जो मौक़ो थियो ऐं उते सिंधी संगीत जी जेका असली सुगंध हुई उहा ॿुधी त ॾाढो आकर्षण थियो पोइ हुनखे थोरी महिनत करे मूं आत्मसात कयो त हींअर अहिड़ा पारंपरिक जेके असांजी आवाज़ी सिंधी जा गीत आहिनि छाकाणि कुझु रागड़ियूं अहिड़ियूं आहिनि जेके फ़क़ति जीअं कोहारी हुसैनी लोड़ाऊ तो हीअ असांजो लोकगीत जेको आहे ससुई ऐं पुनमो जी कहाणी त अमां सभिनी ॿुधी हूंदी त ससुई जी जेका छिक हुई पुनर जे लाइ एतिरी त ज़बरदस्त हुई जो सभु कुझु भुलाए वेठी पहाड़ झागींदे पुनर खे ॻोल्हींदे ऐं उन जा कपिड़ा फाटी विया बदन हलण बंदि करे छॾियो पर पुनर पुनर कंदी वठी त इन जी अहिड़ो प्यारु ॾिसी करे सिंध जो शाइर शाह अब्दुल लतीफ़ इन शइ खे अहिड़ी पंहिंजे नमूने कयो हुन चयो त भई ससुई आहे आत्मा पुनर आहे परमात्मा जीअं ससुई खे अहिड़ी छिक थी तीअं शर दलड़ी अहिड़ी इश्क जी अहिड़े प्यारे जी जेकॾहिं मिली वञे उन मालिक जा जीवन सफल थी वञे तो हीअ गीत आहे शाह साहब जो कोह मिलई कोह पर तुहियो खोखणो कोह मिलई कोह पर तुहियो खोखणो सिक्को बंदियन खे सैयद जले मेरी कोह में हिकिड़ो कोह मिया तंहिंखे कोह कंदो को जंहिंजो प्रेमंद पार थोड़ा पारंपरिक गीत फ़क़ति ॿ पेश कंदुमि छाकाणि नौजवान रही इन थोरी ॾुखी ॿोली खे बोर बि न थिए ऐं असां वटि नई धुनियुनि जा नवां गीत नई तर्ज़ में उहे बि सिंधी जा आहिनि छाकाणि सिंधी अहिड़ी सलीस ॿोली आहे जिते हुनखे विहारियो फिट आहे आऊं छा ॼाणा पंध के चजो आऊं छा ॼाणा पंध के चजो मुन माणी खे नींदारे दुनिया माणी खे नींदारे आऊं छा ॼाणा पंध के चजो आऊं छा ॼाणा पंध के चजो आऊं छा ॼाणा पंध के चजो Dila mo de
छाया बंधु के सजो दारू हिलाए घर में जो आया हो दारू हिलाए घर में जो आया कृष्ण दारू हिलाए भोला कृष्ण कान दिया आओ छाया बंधु के सजो आओ छाया बंधु के सजो बोलने वाली भेड़ी जाने बोलने मन कहने आखिरी तुकों में शाह साहब तस्वीर के चहे तो बोल बोल कंजी वक्त पता बोल बिसारिए रंगन मथे रख मेरी हार तक पसीन को तके चूल्हे बात में कंजी को मथों भारो दिया मुझे जो पुजारो मेरी घर न बकोरे ओ भलो काफ़ी बुजुर्ग भी वेठा आहिनि जिन अहिड़नि गीतनि खे ॿुधो हूंदो सिंध में हूंदे हिकिड़ो ॿियो गीत काफ़ी पेश आहे सिंधीअ जो तीन छॾे वञ सूमरा नाहे चङी मुक्ति पाली प्रीत तोरे जान जुदाती है भलो घर में भी हो जा मिठा घर में भी हो भर दे मुझे बोल ओए वजन जूगा
ॻाल्हियूं कजां हींअर यारे हींअर वञी थो हींअर यारे हींअर वञी थो यार लॻे ठार 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 यार लॻे ठार 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 ओ नमूने तौर ॿ गीत जेके चीठी सिंधी जा हुआ जिनखे काफ़ियूं ऐं कमाल ऐं कलाम चयो वेंदो हो उहे पेश कया हींअर ॿ गीत आधुनिक कवियुनि जा आधुनिक धुनुनि में असीं पेश कयूं था सिंधीअ में असांजी सिंधियुनि जी क़ाबिलियत मशहूरु आहे ऐं अॼुकल्ह मंदी जे टाइम में कंपनियूं ऐं व्यापारी नयूं नयूं स्कीमूं कढंदा आहिनि पंहिंजे धंधे वधाइण लाइ तो असां वटि हिकिड़े होटल वारे सिंधी पंहिंजे धंधे वधाइण लाइ पंहिंजी ॿाहिरि बोर्ड लिखी रखियो चाहे जो खाओ पियो बिल आपके पोतों से दिया जाएगा 4 माण्हू लंघिया हुतूं चयो त वॾो चांस आहे अहिड़ी लंबी उधार केरु थो ॾे घुसी विया अंदरि ख़ूब खाधो पीतो जंहिं वक़्तु उथण ते हुआ त हिकिड़ो पहलवान टाइप वेटर अची बिल ॾिनई बिल ॾिसी कावड़िजी विया ये क्या है ये तो धोखेबाजी है ज्यादा जानकारी के लिए काउंटर पे मालिक से बात करी उसे मालिक ऑर्डर सागो उसे चलो ये तो बड़ी धोखेबाजी है लिखते क्या हो और करते क्या हो तो मालिक ने बड़ी नम्रता से कहा श्रीमान कोई धोखेबाजी नहीं जो लिखा है वही करते हैं तो बोले ये बिल क्यों दिया तो ये बिल आपका थोड़ी है आपके दादा लोग जो खा के गए थे उसका बिल है तो कहा इसका क्या सबूत है हमारे दादा लोग खा के गए कोई है दस्तखत उसका बोले श्रीमान यहाँ तो विश्वास से काम चलता है अब आपने इतना यहाँ खाया पिया हमने कोई दस्तखत मांगा आपसे लेकिन ये यहाँ तो हिते वटि थोरो उल्टो बि थियो असांजी व्यवस्था खाधे पीते नाश्ते जी पूर्ण महिल वटि कई वई उते खाधोसीं तो उते बिल ॾिनोसीं बिल पे ॾिनोसीं चई नहीं बिल आपके दादा से लेंगे मैंने कहा कौन से दादा बोले शहर के जो हमारे वासुदेव जी हैं मैंने कहा ये अच्छा है मैं जो उस तरह सुनाता था और यहाँ फायदे की बात हो गई हरि प्रीतम तुझे प्यार जा वेठी पल पल पूर बचाया हाय सजन तुझे याद श्वास श्वास में साया हरी झिरमिर गंगा झिरमिर हरे झिरमिर देखा तुझो पाँव भूली बना होता हरी झिरमिर देखा तुझो पाँव भूली बना होता हमें सजन रुखे हमें सजन रुखे हमें सजन रुखे तो सारी बात भूली बना होता हरी झिरमिर देखा तुझो पाँव भूली
नकली नोट बनाने वाले ने गलती से 15 रुपए की नोट बना डाली और फिर ख्याल आया कि 15 की तो नोट होती नहीं है। बड़े शर्मिंदगी हुई। कहा कोई बात नहीं, चला लेंगे इसको भी। तो शहर के छोटे से मोहल्ले में एक छोटे से दुकानदार के वहां चले गए और बड़े रोक से कहा भैया जरा 15 रुपए छुट्टे देना। दुकानदार ने नोट देखे, उसके तरफ देखा, बोले 14 मिलेंगे। कहा ठीक है दे दो। वो दुकानदार अंदर गया और अंदर से 7-7 रुपए की 2 नोट लेके आया। वो असांजी व्यवहार कुशलता काबिलियत जग प्रसिद्ध है। हिकिड़े होटल जे ॿाहिरियां रोटी खाई माण्हू पान चॿारे रहिया हुआ। उते हिकिड़ो माण्हू बीठो हो, चए पियो मेरा नाम मलखा सिंह है, मैं देश का सबसे तेज दौड़क हूँ। ये देखो सारे मेडल्स मुझे मिले हैं। अगले ओलंपिक में मैं दौड़ूंगा और दुनिया का नंबर 1 धावक बन जाऊंगा। तो वहां भोलाराम खड़े थे। भोलाराम ने कहा बड़ी बातें कर रहे हो, एक काम करो, वो देखो सामने लाल बत्ती देख रहे हो, उसको हाथ लगा के 5 मिनट में लौट आओ तो 500 रुपए दूंगा। अरे बोले क्या बात कर रहे हो, 5 मिनट में तो मैं हवा से बातें करता हुआ कहां से कहां पहुंच जाऊंगा। ठीक है, बोले अगर नहीं पहुंचे तो 500 तुम्हें देने पड़ेंगे। बोले मैं 1000 दूंगा। बोले नहीं 1000 नहीं, शर्त 500 की है, 500 ही तुम दोगे। बोले ठीक है। तो बोले 500 तुम भी और मैं भी रखते हैं पान वाले के वहां। तो पान वाले के वहां रखा और उनको शर्त की शर्तें समझाई और फिर जो मलखा से दौड़े। 5 मिनट क्या 15 मिनट हो गए तो भी लौटे नहीं। तो भोलाराम ने कहा पान वाले से भैया तो वो लौटे नहीं, दे दो मुझे 1000 रुपए, 500 और 500, तो हार गए हैं। बोले हाँ ये तो सही है कि वो आप जीत गए हैं, लेकिन थोड़ी देर रुकिए, आने दीजिए उन्हें। 15 मिनट और रुके। फिर भोलाराम ने कहा, तो फिर पान वाले ने कहा सही है। बोले मैं कब तक रुकूंगा, 1000 रुपए वो ले गए भोलाराम। और उसके बाद वो मलखा से आए तो बड़ी बुरी दशा थी, पसीने पसीने हो गए, दाढ़ी खुल गई, पगड़ी छूट गई। और वो पान वाले से पूछा कहाँ गए वो भोलाराम। वो तो ले गए, अभी आधे घंटे के बाद लौटे हो, 5 मिनट की शर्त थी, वो ले गया पैसे। अरे बोले वो लाल बत्ती तो ट्रक की थी, मैंने स्टेशन तक पीछा किया उसका। तो असांजी का काबिलियत है जग प्रसिद्ध है। हींअर सिंधी भाषा में गज़ल भी केतिरो सजे थो, छाकाणि जीअं उर्दू भाषा में गज़ल जी अहमियत आहे वॾी, ईअं मराठी वारनि बि कोशिशि कई गज़ल ठाहिण जी। ये मराठी में जो भाव गीत है वो काफी सुठो लोकप्रिय है, पर गज़ल ठाहिण जी कोशिश कई मराठी वारनि, तो उन्हीं में एतिरी सफलता कोन मिली। पर सिंधीअ जो गज़ल जेको आहे उहो ओतिरो ई दर्जो रखे थो, ओतिरी मिठास रखे थो, ओतिरी ई साहित्यक ऊंचाई रखे थो जेतिरो उर्दू गज़ल। तो हींअर हिकिड़ो गज़ल पेश आहे।
जब सजो छा भला मिला